सब खां पहिरियों हिते पंहिंजो टिकटॉक जो अकाउंट आहे उहो तव्हां ओपन कंदो। जीअं तव्हां टिकटॉक जो अकाउंट ओपन कयो तव्हांखे इंटरफेयर हीअ नज़र ईंदो। हिते तव्हांखे प्लस जो निशान नज़र ईंदो। सभ खां पहिरियों प्लस जो निशान आहे, तव्हां हिनखे ओके कंदो, हिनखे हल्को टच कंदो। हिते तव्हां जीअं हिनखे हल्को टच कयो तव्हांखे इंटरफेयर हीअ नज़र ईंदो। हीअ ऑप्शन तव्हांखे नज़र ईंदा हिते स्क्रीन ते। तव्हां पंहिंजी लाइव जेका आहे माना रिकॉर्डिंग करे सघो था ऐं तव्हां पंहिंजो जेको आहे माना पंहिंजी गैलरी मां बि तव्हां खणी करे माना वीडियो उहा अपलोड करे सघो था। हाणे तव्हांजी जेका पसंदि हुजे पंहिंजो तव्हां लाइव माना रिकॉर्ड करे जेको अपलोड कयो या पंहिंजी गैलरी मां जेका आहे तव्हां माना खणी अपलोड कयो त उहा तव्हांजी वधीक मर्ज़ी आहे पाण। हाणे सभ खां पहिरियों मां तव्हांखे लाइव करे ॾेखारियां पियो। हाणे हिते ॾिसो जीअं आउं वेठो आहियां हिते तव्हांखे नज़र अचां पियो। हिते मां वेठो आहियां, हिते मां आडियो जेका ही प्लस जो निशान आहे मां हल्को रुगो हिनखे टच कंदुसि त हिते रिकॉर्डिंग थियणी शुरू थी वेंदी। माना हिते तव्हांजी रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी। हाणे मां हिनखे हल्को रुगो टच कंदुसि, तव्हां ॾिसजो। हाणे हिते ही असांजी अपलोड थी वई वीडियो। हिन में हाणे असां म्यूज़िक ऐड कंदासीं। हिते ही तव्हांखे म्यूज़िक जो ऑप्शन मिलंदो। हिते तरह तरह जा तव्हांखे म्यूज़िक मिलंदा। हिन मां जेको तव्हांखे म्यूज़िक पसंदि अचे उहो तव्हां माना पंहिंजी पसंदि जो म्यूज़िक हिन में लॻाए सघो था। वरी असां हिनखे कंदासीं बैक। वरी हिते तव्हांखे तरह तरह जा इफेक्ट मिलंदा। तव्हां हिन मां को बि इफेक्ट लॻाए सघो था। तव्हां ॾिसो जेको तव्हांखे पसंदि अचे उहो तव्हां इफेक्ट लॻाए सघो था। हिन में जेको इफेक्ट तव्हांखे पसंदि अचे तव्हां उहो हिन में लॻाए सघो था पंहिंजो। ही तरह तरह जा इफेक्ट आहिनि, जेको तव्हांखे वणे माना उहो तव्हां पंहिंजो ॾेई सघो था। वरी असां हिनखे मथे सेव कंदासीं। हिनखे जीअं सेव कंदासीं हिते वरी तव्हांखे ऑप्शन मिलंदो। कुझु तव्हां हिनखे माना लिखाए ॾींदो, माना कुझु न कुझु माना लफ़्ज़ जेके तव्हां लिखिया हूंदा उहे तव्हां माना पहिरियों हिते माना कुझु ॾींदो। मसलन जी मां लिखां पियो, मां लिखियोमांसि अस्सलाम वालेकुम। हिन जा फाउंड बि तव्हां चेंज करे सघो था, माना सेट करे सघो था। हेॾे होॾे ॾिसो पिया हिन जा फाउंड आहिनि, इहे तव्हां माना चेंज करे सघो था। जहिड़ो कलर तव्हांखे पसंदि अचे माना उहो तव्हां रखी सघो था पंहिंजो। असां हिनखे डन कंदासीं, हिनखे असां हिते बीहारींदासीं। वरी हिनखे असां नेक्स्ट कंदासीं। असां हिनखे जीअं नेक्स्ट कंदासीं हिते चओ त माना डिस्क्रिप्शन तव्हां लिखो, वीडियो जे बारे में जेका हुजे डिस्क्रिप्शन तव्हां बआसानी उहो माना लिखी सघो था। जहिड़े हिसाब सां तव्हां वीडियो ठाही हुजे, मसलन का हदीस जी वीडियो आहे, का इस्लामी वीडियो आहे या को गाननि जी वीडियो आहे, उहो गाननि जा जेके ॿ टे लफ़्ज़ हूंदा तव्हां माना हिते डिस्क्रिप्शन में लाज़मी लिखंदव। उहो लिखंदव त माना ख़बर पवंदी टिकटॉक ते त हीअ छा जी वीडियो आहे। माना उहो उन हिसाब सां तव्हांजी जेके तव्हांजा ॾिसंदड़ हूंदा फ्रेंड उन्हनि ॾे माना उहो मोकिलींदो। मां त हिकिड़ो मिसाल डेमे तौरु तव्हांखे मिड़े ईअं सेखारियां पियो। मां मिड़े अस्सलाम वालेकुम ऑल फ्रेंड लिखियोमांसि। पोइ वरी कुझु तव्हां टैग्स पंहिंजा लॻाईंदो। जीअं मसलन हीअ आहे आई लव यू टिकटॉक, माना वायरल टिकटॉक फॉर यू, माना बेस्ट वीडियो। अहिड़े हिसाब सां तव्हां 4-5 जेका आहिनि टैग पंहिंजा लॻाए सघो था। पोइ वरी हिनखे कंदो पोस्ट। तव्हां जीअं पोस्ट कंदो त हीअ तव्हांजी वीडियो जेका आहे अॻिते हलणु शुरू थी वेंदी। इहो तरीक़ो वीडियो खे अपलोड करण जो तरीक़ो। इहो तव्हांखे कीअं असांजी वीडियो लॻी ऐं असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। ओके, ख़ुदा हाफ़िज़।